मातले में पेट्रोल जे अघनि में घाटे टोड़े साफ़े ख़िलाफ़ समेत शहरी रस्तनि ते निकिरी आया। ज़बरदस्त मुज़ाहिरो। मातली वफ़ाक़ी हुकूमत पारां राति जे भेट में अवाम मथां किरायल पेट्रोल ऐं डीज़ल बम ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आयो। मेन हैदराबाद रोड ते धरणो हयो वेंदे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वकील ज़ाहिद छॾेड़ मीर शाहिद तालपुरा ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जेको अवाम मथां पेट्रोल बम किरायो आहे इन सां मुआशी क़त्ल थींदो ऐं माण्हू बुख मरंदा। वॾा माण्हू कमदार कोटाड़ ऐशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं सॼो नुक़सानु सिंध पोरियत तबिके खे आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खां पोइ ज़रूरत हर इहा शइ महांगी थींदी। ॾियाड़ी कमाईंदड़ मज़दूर तबिको अटो बि ख़रीद नथो करे सघे। जंग ईरान में लॻी आहे, महांगी पाकिस्तान सम्झ में नथो अचे त हुकूमत अवाम सां कहिड़ो मज़ाक़ पई करे। हिननि वधीक चयो त ही सॼी प्लानिंग IMF खे राज़ी करण लाइ प्लानिंग तहत अवाम मथां महांगाई जो बम किराए चवण ते टैक्स वग़ैरह इन्हनि खे राज़ी करणु आहे। हिननि चयो त एतिरी महांगाई खां बहितर आहे त ग़रीब अवाम मथां हुकूमत एटम बम किराए त हुकूमत जी जान छुटे। एॾो ज़ुल्म हाणे बर्दाश्त कोन थींदो। भॻवान वधीक चयो त जेकॾहिं हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जा वधायल अघ वापसि न वरिता त पूरे सिंध जा माण्हू रोडनि ते हूंदा, को बि फिथो न फिरंदो जेसीं ताईं पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ न घटाया वेंदा। ॿिए तरफ़ धरणे सबबि बदीन हैदराबाद रोड जे ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक जाम थी वई।